السلام عليكم ورحمة الله وبركاته. إن الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. ويوم نحشرهم جميعا ثم نقول للذين أشركوا مكانكم أنتم شركاؤكم فزيّلنا بينهم وقال شركاؤهم ما كنتم إيانا تعبدون وكفى بالله شهيدا بيننا وبينكم إن كنا عن عبادتكم لغافلين. सब तारीफ़ रब करीम दुल जलाल व इकराम जे लाइ जंहिं ज़मीन आसमान सूरज सितारा बनाया, जिन्ननि इंसाननि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयईं। प्यारा भाइरो मुस्लमानो, असास जो कोई बुनियाद आहे। असां ॾिसूं था त केतिरे माण्हू उन खां जेको सो मुनहरिफ़ थी विया आहिनि ऐं क़बरनि क़ुतबनि जी पूॼा पिया कनि ऐं पीरनि जी पूॼा था कनि ऐं अहिड़ा कम पिया कनि जेके शिरकी आहिनि। शिरक त अलाह कोन बख़्शि कंदो, इहो असास आहे। हर तक़रीर में हमेशह कुझु न कुझु शिरक जे बारे में बयानु थिए त माण्हू ॿुधनि। पर इन अल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए शिरक खां कॾहिं कोन बख़्शंदो। इन खां अलावा कहिड़ा बि गुनाह हुजनि, अल्लाह ताला चाहे त हिसाब किताब अची हुनखे ॾिठ जन्नत ॾे या उनखे पंहिंजो हुक़ूक़ आहिनि माण्हुनि जा बि अचो, अल्लाह पंहिंजे क़ादिर आहे जीअं करे। लेकिन शिरक फइन्नहु मन युश्रिक बिल्लाह फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। जंहिं अल्लाह सां शिरक कयो उनजी जन्नत हराम थी वई। हराम थी वई त जन्नत में केरु वेंदो? जॻहि त ॿियनि, या जन्नत या जहन्नम। व मअवाहु अन्नार, ऐं उनजो ठिकाणो जहन्नम आहे। व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार, अहिड़े ज़ालिम अहिड़े मुशरिक जो को बि मददगार कोन्हे। शफ़ाअत कुबरा थींदी ऐं सां जेको, लेकिन इनजी को बि सिफारिश कोन कंदो। मन ज़ल्लज़ी यशफ़अ इंदहु इल्ला बिइज़्निहि, अल्लाह जे हुक्म सां शफ़ाअत कई वेंदी, इन जे लाइ कोई सिफारिश कोन कंदो। त हीउ जेको असास आहे, बुनियाद आहे, उन खे छॾे करे बिल्डिंग तव्हां ठाहियो, केॾी बि सुठी ऐं भली हुजे, पर हुनजो असास न आहे, बुनियाद न आहे, त केॾी महिल बि धड़ाम करे निकिरंदी। असास जेको आहे बुनियाद आहे त माना तौहीद हुजे ऐं शिरक खां बचे। त उहे माण्हू क़ुरान में फरमायो वमन अज़ल्लु मिम्मन यद'ू मिन दूनिल्लाह मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह व हुम अन दुआइहिम गाफ़िलून व इज़ा हुशिरा अन्नास कानू लहुम अअदाअन व कानू बिइबादतिहिम काफ़िरीन। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त गुमराह त तव्हां वॾा ॾिठा हूंदा, पर इन खां वधीक को वॾो गुमराह कोन्हे जेको अल्लाह सां गॾु शरीक थो करे। वमन अज़ल्लु मिम्मन यद'ू मिन दूनिल्लाह, अल्लाह खां अलावा ॿिए खे थो पुकारे, उन खे दाता थो सम्झे, बिगड़ी बनाने वारो थो सम्झे, पुट ऐं नियाणियूं ॾियण वारो थो सम्झे, रिज़्क़ ॾियण वारो थो सम्झे। इन कलमो जेको पढ़ियो आहे उन जे मुताबिक़ अमल नथो करे। ला इलाहा इल्लल्लाह, पहिरियां इनकार पोइ इक़रार। जेसिताईं इनकार न कंदो, इक़रार कंहिं कम जो कनी को। ला इलाहा, कोई इलाह न आहे, कोई महबूद न आहे, कोई सजदे लाइक़ न आहे, कोई बिगड़ी बनाने वारो न आहे, कोई क़िस्मतुनि खे ठाहिण वारो न आहे, कोई जंग में फतह ॾियण वारो न आहे। इल्लल्लाह, मगर हिकिड़ो अल्लाह सुब्हानहु व तआला। इहो बुनियाद त ॾिसो न। त फरमायो मन अज़ल्लु मिम्मन यद'ू मिन दूनिल्लाह मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह। क़यामत ताईं पुकारींदा रहनि, अल्लाह जे उनखे जवाब कोन मिलंदो। शैतान जिन्नात उनखे जवाब ॾियनि था, वञनि जहन्नम जे तरे में। क़ुरान खे जे तूं नथो मञे, क़ुरान ते नथो हले त वञे जहन्नम पई वेठा। तो फरमाए था अल्लाह खां अलावा ॿियो को महबूद कोन्हे को। मन अज़ल्लु मिम्मन यद'ू मिन दूनिल्लाह,
मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह व मन दुआइन गाफ़िलून। छा ॿुधनि था? जवाब आयत खे पूरो त करे ॾिस। व मन दुआइन गाफ़िलून, उन्हनि जे दुआउनि खां अचण वञण खां, उते अची मेला ठेला लॻाइण खां, मर्द औरतूं नंढा वॾा अचण सां, ऐं उते अची चादर चढ़ाइण खां, मेला ठेला लॻाइण खां, उहे गाफ़िलुनि खे का बि ख़बर कान्हे का केरु आयो न आयो, कंहिं पुकारियो न पुकारियो, कंहिं उते अची नज़र न्याज़ ॾिनो न ॾिनो। वमन दुआइन गाफ़िलून, गाफ़िलुनि खे का बि ख़बर कान्हे का, बल्कि उहे मुंहिंजा दुश्मन थी पवंदा। वइज़ा हुशिरन नास कानू लहुम अअदाअ कानू बिइबादतिन काफ़िरीन। जॾहिं महशर जो मकान थींदो, नबी वली रसूल पीर फ़कीर शेख अब्दुल कादिर जीलानी और अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, सभई जेके से उन्हनि जा दुश्मन थी पवंदा। जेको दुश्मन कंहिंजी सफ़ारत कंदो छा? जेको दुनिया में जंहिंजो दुश्मन आहे उहो चवंदो नी मरे किथे वञे खां मुंहिंजो कहिड़ो वास्तो। यौम नहशुरुहुम जमीआ, महशर मकान में असां सभिनी खे जमा कंदासीं, अव्वल खां आख़िर ताईं सभिनी खे। ثم نقول للذين أشركوا مكانكم أنتم شركاؤكم। पुकारण वारा ऐं जिन खे पुकारींदा भई मकानकुम, पंहिंजी जाति बीह रहो, हकमुल हाकिमीन, बादशाह ने बादशाह उनजो अंतुम शुरका फज़य्यलना बैनहुम वक़ाल शुरकाउहुम मा कुंतुम इय्याना तअबुदून। नबी वली रसूल पीर फ़कीर जेके आहिनि, हा अल्लाह वारा चवंदा मा कुंतुम इय्याना तअबुदून, तव्हां त असांजी इबादत कोन कंदा आहियो, असांखे का बि ख़बर न आहे केरु आयो न आयो, कंहिं अची उते पंहिंजो पुकारियो न पुकारियो, का ख़बर कान्हे का। मा कुंतुम इय्याना तअबुदून, असांखे का ख़बर कान्हे का, तव्हां असांखे कोन पुकारींदा। मुशरिक अल्लाह जो दर छॾियो लॻो ॿियनि जे पोयां, उहे बुनिया कोन थींदा। पोइ उनखे थींदी आहे हीउ छा थी वियो, हाणे त सही दुनिया जो मामिलो ख़तमु थी वियो, क्या आख़िरत जो मामिलो आहे, हिसाब किताब जो ॾियारो आहे। हाणे इहे जेकॾहिं आयतूं मुशरिक ॾिसनि ऐं पढ़नि ऐं तर्जुमो पढ़नि त शिरक खां बची वञनि, पर उनखे ॿोली चवंदा न न तर्जुमो न पढ़िजो, तर्जुमो पढ़ंदव त तव्हां गुमराह थी वेंदव। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पोइ छा पढ़नि? गीता पढ़नि, तौरेत इंजील पढ़नि, छा पढ़नि? तंहिंजे करे प्यारा भाइयो पंहिंजो ॾिसो, इन ॻाल्हि जो ख़्यालु कयो, ईअं न जो आख़िरत जो खसारो नुक़सान थी पए। त हाणे माना उहे नबी वली रसूल चवंदा फ़कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनना व बैनकुम, अल्लाह सुब्हानहु व तआला काफ़ी आहे शाहिद बैनना असांजे व बैनकुम तव्हांजे। फ़कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनना व बैनकुम इन कुन्ना अन इबादतकुम लगाफ़िलीन। असांखे तव्हांजी इबादतुनि खां अचण वञण खां नज़र ॾियण खां गाफ़िल हुएसीं, का बि ख़बर कान्हे का। अल्लाह खां दुआ आहे त असांजे क़ुर जे फ़रमान खे अमल तौफ़ीक़ ॾे। सल्लल्लाहु तआला अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन या रब्बल आलमीन।